तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में ज़बरदस्त कम थियण वारो आहे। जी हाँ दोस्तों, बिल्कुल तव्हां सोचियो हूंदो त हाणे जेका ये ख़ल्क नवाब खान काहे हुआ अच्छा सजावल खान के मारे या मीर के मारे रानी के वठी वेंदा या ये खाली मोटदा। सभिनी जे ज़हन में इहा ॻाल्हि घुमंदी हूंदी त आख़िर हाणे नेक्स्ट एपिसोड में छा थियण वारो आहे। छा हाणे सजावल खान जा माण्हू इन खे नवाब खान जे माण्हुनि खे नवाब खान के मूसा के मुंहुं ॾेई सघंदा। जी हाँ दोस्तों, हिन चक्कर जेको आहे ही ख़ल्क काए नवाब खान वेंदो ऐं मूसा बि गॾु हूंदो, बावल बख़्त सभु। लेकिन सजावल खान जूं ॻाल्हियूं ॿुधी हे जो हिननि जा होश ख़ता थी वेंदा। लेकिन नवाब खान बि पूरी कोशिशि कंदो त मां कीअं बि करे राणी खे हितां वठी वञा, मीर खे बि क़ाबू कयां। लेकिन हथियार हिक ॿिए जे मथां इहे ॿई धुरियूं सिधा कंदियूं। लेकिन इहे जेको आहे मीर ऐं राणी खे वठी त न वञी सघंदा। लेकिन हिक ॿिए जे लाइ भरो बुरो भलो गार गंद घणो कुझु करण वारा आहिनि। ऐं बाक़ी को ईअं न सोचे को ही गोलियूं हणंदा हिक ॿिए खे सफ़ा मारे वेंदा, न न, हल्को फुल्को इन्हनि जो थोरो घणो थियो त मुंहुं मारी या सनो सुको जहिड़ो थी सघे थो। ऐं नेक्स्ट एपिसोड में इहे कम तव्हां ॾिसण वारा आहियो। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त मीर फ़िलहालु सिजाल वठी हूंदो, लेकिन मूसा बि घणो कुझु करण वारो आहे नेक्स्ट एपिसोड में। ऐं शेर अली इहो तमाशो वेही ॿाहिरियां ॾिसंदो ऐं हू इन शइ जो फ़ाइदो वठण जी पूरी कोशिशि कंदो।